अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू मां सनाउल्लाह हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर है। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में अवामी हलचल खां पोइ तकरारी कैनालनि वारे मामले में अहम अगभराई आई आहे ऐं अॼु जेको आहे उहो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं वफ़ाक़ जेके आहिनि उहे सिंध जा जेके ख़दशा हुआ उहे तस्लीम करे वरिता आहिनि ऐं गॾियल राज़पे ताईं नवां कैनाल न ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म अॼु पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त सूबनि जे इतफ़ाक़ राय खां सवाइ जेको तकरारी कैनाल वारो मामिलो आहे हिन में का बि अगभराई न थींदी ऐं हिन ते को बि कमु न थींदो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 2 मई ते जेको CCI जो इजलास ॾिठल आहे ऐं अॼु जेको वज़ीर आज़म हुन में चयो आहे त CCI जो इजलास जो आहे मामिलो CCI इजलास में खणी वेंदा। त बिलावल चयो आहे त उते अॼु जेके फ़ैसिला थिया आहिनि गॾिजाणी में से उहे उन्हनि खे उते इंडोर्स कयो वेंदो, उनजी ताईद कई वेंदी। ऐं बिलावल साहब इहो बि चयो आहे त रुॻो उहे फ़ैसिला जेके आहिनि उहे कैनाल जेके हिन वक़्तु आहिनि हिन वक़्तु ताईं इहे कैनाल जेके आहिनि न पिया थियनि। ॿिए पासे वकील बिरादरी जेकी आहे उहा अञा ताईं सिरापा एहतिजाज आहे। वकील बिरादरी जो चवणु आहे त जेसीं ताईं नोटिफिकेशन जारी न थींदो त धरना ख़तमु न थींदा। उनजो धरणो नोटिफिकेशन सां मशरूत आहे। पहिरियों नोटिफिकेशन ईंदो, उनजी हू लैंग्वेज ॾिसंदा, तंहिंखां बाद में ई अॻिते जो जेको लाइ अमल आहे उहो वकील बिरादरी ॾींदी। अॼोकी हिन मेजर डेवलपमेंट ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी सीनियर तजिया निगार अरबाब चांडियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अरबाब साहब अस्सलाम वालेकुम। अरबाब साहब मुझे आवाज़ अचे पियो अव्हांखे? जी 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 कटजी पियो अचे। जी 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 अरबाब साहब, अॼु हिकु अहम अगभराई थी आहे तकरारी कैनालनि वारे मामले ते। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जा ख़दशा बि तस्लीम करे वरिता आहिनि ऐं मामिलो हाणे CCI में वियो आहे। तेसीं ताईं कैनाल ते को बि कमु न थींदो। अव्हां हिन सॼी डेवलपमेंट खे कीअं पिया ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो क़दम अॻियां वधी आहे हुकूमत, पर जेको अॼु ऐलान थियो आहे उहो मशरूत ऐलान आहे। यानी उन्हनि इहो चयो आहे त असां फ़िलहाल जेको आहे सो नथा ॾियूं ऐं इन मामले खे खणी था वञूं असां जेको आहे गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में। हाणे 3 सवाल पैदा थियनि था। हीउ ऐलान त थी वियो, पर हुन में पहिरियों नंबर सुवाल हीअ आहे त छा गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में असां वटि अक्सीरत आहे? नंबर 2, छा हिन फ़ैसिले खे सिंध जे माण्हुनि मञियो? नंबर 3, हिन फ़ैसिले जा नतीजा कहिड़ा निकिरंदा? नंबर 4, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिन फ़ैसिले खां पोइ सिंध में का पज़ीराई हासिल थींदी या न? हाणे पहिरें सवाल जो जवाबु हीअ आहे त हिन वक़्तु तव्हां ॾिसो त ही कैनाल आहिनि 6। उन्हनि मां हिकिड़ो कैनाल आहे बलूचिस्तान जो कच्छी कैनाल, हिकिड़ो कैनाल आहे चश्मा राइड बैंक कैनाल खैबर पख्तूनख्वा जो, 2 कैनाल पंजाब जा, 2 कैनाल असांजा। हाणे जेॾी महिल गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में वेंदासीं त पठाण अॻे ई चई चुका न असां त पंहिंजे कैनाल त हथ न खणंदासीं। कच्छी कैनाल जे में रक़म बि रखिजी वई आहे, उनजो इफ्तिताह बि थी वियो आहे, तव्हांखे ख़बर आहे। हा, फेज़ 1 ठही चुको आहे। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ वरी जेको पंजाब आहे उहो त अॻु में ई चए थो बाबा असां पंहिंजे कैनाल पंहिंजो पाणी पाण खणंदासीं, तव्हांखे कहिड़ो ॾुख आहे या तकलीफ़ आहे। मिसाल ॻाल्हि, हाणे बचिया 2 असांजा। हाणे असां चऊं था असां नथा ठाहियूं, असुल मामिलो न असांजो बलोचनि सां आहे न पठाणनि सां। असुल मामिलो जेको दरियाए सिंध मां डायरेक्ट 300 या 500 किलोमीटर जा जेके चोबार ऐं चोलिस्तान कैनाल ठहनि पिया, असुल मामिलो आहे उहो। अगरि जेकॾहिं गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में पंजाब असां सां गॾु न बीठो, KP गॾु न बीठी, बलूचिस्तान गॾु न बीठो, त पोइ असां इहे 6 कैनाल कीअं रद्द कराईंदासीं? इहो हिकिड़ो सवाल। नंबर 2 सवाल इहो आहे त अॼोके ऐलान खे न क़ौम परस्तनि मञियो आहे, न वकीलनि मञियो आहे, न GDA मञियो आहे, कंहिं में न मञियो आहे। ठीकु आहे, ऐं हुननि पंहिंजी जीअं जो तीअं जदोजहद जारी रखी आहे। नंबर 3, सिंध जो माण्हू इन ऐलान ते एतबार ई नथो करे। हा, पाकिस्तान पीपल्स पार्टी या हमदर्द कारकुन हिन कैनाल ते ख़ुशि बि हूंदा, शायदि हू हुन ते जेको आहे एतबार बि कनि था, पर जेके मुखालिफ़ आहिनि या जेके हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया सिंध जो माण्हू, उहे त हिन मामले ते एतबार करण लाइ तयारु न आहे। नंबर 4, इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा? हाणे इन जा नतीजा जेके मूंखे ख़दशा नज़र अचनि था, थी सघे थो मां ग़लति बि हुजां, पर मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो सोच आहे त हाणे अॼोके ऐलान खां पोइ उहे ठाहिण वारा बि निकिरी विया जेके ताक़तवर हल्का आहिनि। नून लीग बि अॼु निकिरी वई, चवंदी आहे असां त तव्हांजी ॻाल्हि मञी, असां त चयोसीं नथा ठाहियूं, असां त खणी वियासीं गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में। हाणे जे अगरि उते तव्हां शिकस्त खाधी त असांजो कहिड़ो ॾोह? ठीकु आहे। उन खां पोइ वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी सुभाणे जेको जलसो करे पई, जेको 25 तारीख़ वारो आहे, उन में हू चवंदी त भाउ असां त हाणे न ठहंदा, असां मनसूख कराए आयासीं। हाणे ठहंदा ऐं न ठहंदा जे विच में सिंध जा माण्हू फासी वेंदा।
हिकिड़ा सिंध जा माण्हू जेके पीपुल्स पार्टी जा हामी उहो चवंदा था ठहनि ई कोन पिया, पोइ छा जे लाइ पिया कयो। सही। ॿिया चवंदा न साईं इहा ॻाल्हि ई कोन्हे, अहिड़े सखड़े ऐलान सां थोरे इहे बीहंदा। हाणे ई जेको आहे कॉम्प्रेस इहो चवनि पिया त ही मनसूखी त इहा आहे त चोर थोरे ॾींहंनि जे लाइ चए थो मां धाड़ो मुलतवी कयो आहे, बाक़ी धाड़ो हणंदुसि ज़रूरु। हाणे 2 तारीख़ ते जेका गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल जो इजलास आहे उन में तव्हांखे ख़बर आहे त इलाही सूरताल वाज़े थी वेंदी, पोइ इहा ॻाल्हि हिते बीहंदी कोन। सही। अच्छा, इहो बि अरबाब साहब अव्हांखे ॼाणणु चाहींदुमि हीउ मामिलो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल ॾांहुं वठी विया आहिनि, पर पाण ॾिसो त हिकिड़े पासे जेकी इहो प्रोजेक्ट आहे उहो पंजाब गवर्नमेंट जो आहे, इहो जेको चोलिस्तान कैनाल वारो बजट पंजाब गवर्नमेंट रखे पई, त पोइ मामिलो इतफ़ाक़े राय जे लाइ CCI में छो पंजाब हुकूमत सां कंसल्ट करे हिन मामले खे ख़तमु छो नथो कयो वञे? हा, सवाल क्लियर कजो, आवाज़ कटिजी वियो तव्हांजो। मूं अव्हांखां ॼाणणु चाहियो पियो त हीउ मामिलो जेको CCI जे तरफ़ वठी विया आहिनि, प्रोजेक्ट आहे पंजाब गवर्नमेंट जो, फंड पंजाब गवर्नमेंट रखे पई, त पोइ मामिलो CCI ॾांहुं छो पिया खणी वञनि? मामिलो पंजाब गवर्नमेंट सां कंसल्ट करे हिनखे ख़तमु छो न पियो थिए? जी ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त टेक्निकली असल में छा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त भई भली असां हिन मुश्तरका गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में वठी वञूं, हिकिड़ो आइनी फोरम आहे, हिकिड़ो टेक्निकली मामिलो आहे, ठीकु आहे, आइनी फोरम आहे खणी था अचूं। उन खां पोइ उन्हनि जो इहो ख़्यालु आहे शायदि हुननि इहो सम्झियो हूंदो त असां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में त कामयाबु कोन थींदासीं, पर इहो चवंदासीं, असां इहो ज़रूरु चवंदासीं त असां मुखालफ़त कई, ॾिसो असां मुखालफ़त कई। पोइ वरी टेक्निकली तरीक़े सां आइनी फोरम हिकिड़ो ॿियो बचे थो, आख़िरी फोरम, उहो आहे गॾियल पार्लियामेंट जो इजलास। हाणे गॾियल पार्लियामेंट जे इजलास में बि त असांजी तक़सीर त कोन्हे न। सही। उते ॾिसो नून लीग पंजाब जे ख़िलाफ़ छो वञी, खटई पंजाब मां थी, हुननि जी हुकूमत ई पंजाब में, हुननि जो सिंध में कुझु कोन्हे, हुननि जो बलूचिस्तान में कुझु कोन्हे, हुननि जो KP में कुझु कोन्हे, हुननि जो सराइकी इलाइक़े में कुझु कोन्हे, जेको अथनि उहो पंजाबी इलाइक़े में अथनि। उहो पोइ उतां जी अगरि उतां जी बि ॻाल्हि न कंदी त पोइ छा असांजी ॻाल्हि कंदी? सही। अच्छा, अरबाब साहब, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जी जीअं तव्हां गॾियल पार्लियामेंट वारे इजलास जी ॻाल्हि कई त गॾियल पार्लियामेंट जे इजलास में इहो मामिलो हलियो वेंदो त पोइ उते त ॿियूं सियासी जमातूं बि आहिनि, जीअं JUI सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कई आहे, PTI बि जेको आहे सो उहा तकरारी कैनालनि जे मामले ते सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठल आहे। त मां सम्झो पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं अॻिते हली करे CCI में मामिलो जेको आहे सो गड़बड़ थिए थो ऐं अॻिते पार्लियामेंट ॾांहुं वञे थो, त पोइ उते गॾियल पार्लियामेंट में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे का सपोर्ट मिलंदी? मुंहिंजे ख़्याल में ॾिसो, हाणे जेके ईंदड़ 7-8 ॾींहं ॾाढा अहम आहिनि, इन में ॾिसो हूंदा त पीपल्स पार्टी पंहिंजो नैरेटिव कहिड़ो बिल्डअप करे थी, छो जो अॻियां पोयां हिनखे वञिणो आहे उते ई हूंदो जिथे ही वञणु कोन पिया चाहिनि। सही। हिननि खे वञिणो उते ई हूंदो, छो त ॾिसो न पार्लियामेंट में हाणे अगरि गॾियल हींअर त बज़ार ईअं लॻे थो त जेका गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल मां उन में असांखे का कामयाबी नसीब कोन थींदी, ठीकु आहे, लेकिन जेको अॻिते वारो मरहलो आहे गॾियल पार्लियामेंट वारो, उन में त तव्हांखे पोइ JUI जी बि ज़रूरत आहे, कॉम्प्रेसन जी बि ज़रूरत आहे, पोइ तव्हांखे PTI जी बि ज़रूरत आहे, पोइ तव्हांखे नून लीग जी बि, पोइ उते त तव्हांखे सभिनी जी ज़रूरत पवंदी। पोइ हो चवंदा त असां तव्हांजी हिमायत भला कहिड़े बुनियाद ते कयूं? मिसाल ॻाल्हि, हू पंहिंजी शर्तूं रखंदा त बाबा त चलो ठीकु आहे, असां केनाल वारे मामले में तव्हां सां गॾु बीठा आहियूं, पोइ हिननि मामलनि ते असां सां बि गॾु बीहो, कुझु ॾियणो ऐं वठिणो त पवंदो आहे न सियासत में। जी हाँ, जी हाँ। अच्छा, अरबाब साहब, माज़ी में जॾहिं कालाबाग डैम जो मामिलो थियो त उन जे लाइ बि को बाज़ाब्ता तौर नोटिफिकेशन जारी न थियो, पर हिन वक़्तु चयो पियो वञे त नोटिफिकेशन जारी थिए, वकील चवनि था असांखे रिटन डॉक्यूमेंट खपे। मां सम्झो पिया त रिटन डॉक्यूमेंट हिन वक़्तु ज़रूरी आहे ऐं इन ते वकील बिरादरी खे या जेके सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे एहतिजाज न ख़तमु करणु खपे? ॾिसो, रिटन डॉक्यूमेंट त ज़रूरी आहे। भई ॻाल्हि ॿुधो, कालाबाग डैम वारो त उन में त पठान बि असां सां गॾु, कालाबाग डैम में बलोच बि असां सां गॾु, कालाबाग डैम में जेको आहे सराइकी बि असां सां गॾु, सभु असां सां गॾु आहे। हिन मामले में जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां त असां पंजाब जो बाशूर माण्हू असां सां गॾु आहे, सराइकी असां सां गॾु आहे, पर बलूचिस्तान जेको आहे जंहिं नमूने सां कालाबाग डैम में गॾु हो, ईअं त न आहे न। हुननि जेको आहे सो बलूचिस्तान जी क़ौमी असेंबली असांजे हक़ में का 6 केनालनि जे हक़ में का करारदाद त मंज़ूर बि न कई आहे, ऐं KPK जी बि असेंबली असांजे हक़ में का करारदाद मंज़ूर न कई आहे, बल्कि हो त चवनि था त असां हिकु केनाल ते जेका सिंध असेंबली जी जेका करारदाद आहे असां उनजे ख़िलाफ़ करारदाद आणींदासीं। हुननि त इहो चयो आहे त असां गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में मुखालफ़त कंदासीं। त ॾिसो, ही कालाबाग डैम ऐं 6 केनाल हे अलॻि अलॻि मामिलो आहे, हिनखे हुन सां भेट करणु न घुरिजे। ॿियो इहो त कालाबाग डैम
वारे मामले ते सॼी सिंध हिकु ई, पीपल्स पार्टी बि हिकु ई, त कांग्रेस बि हिकु आहे, त बशीर कुरैशी बि हिकिड़ो हो, त उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि हिकिड़ी हुई। हिन मामले ते असां हिक हथ ते न आहियूं, हिक पेज ते न आहियूं, इहो बि वॾो फ़र्क़ु आहे। सही। अच्छा अरबाब साहब, सिंध में हिन वक़्तु बि एहतजाज हलन पिया, बस आख़िर में अवां जो इन ते तजियो ॼाण चाहींदासीं त हिन वक़्तु अवां छा पिया सम्झो सूरत हाल केॾांहुं वेंदी? हुकूमत चवे पई गॾियल पार्लियामेंट में मामिलो वेंदो, ऐं पीपल्स पार्टी मुबारकबादूं बि ॾिए पई त मामिलो ख़तमु थी वियो, हाणे बहितर हल थी वेंदो, ऐं क्रेडिट जेको उहे बि पाण सां खणनि पिया, त हाणे अवाम जेको आहे उहो रोडनि ते ई आहे, त हाणे सूरत हाल किथे दंग कंदी इहा? मूंखे माफ़ी सां अर्ज़, के दोस्त नाराज़ थियनि त उन्हनि खां मां पहिरीं सॉरी थो कयां। इहा मुबारकूं असांखे ईची वे न मन भाईजान, छो जो जेके मुबारकूं असां वक़्त खां अॻु में वठूं पिया न त बसि थी वियो। अरे बाबा, जेसि ताईं का शइ मंतकी अंजाम ताईं नथी पहुचे, इन खां अॻु में इहा दावा करणु त ख़तमु थी वियो, असां ख़तमु कराए छॾियो, इहे दवाऊं ॻीची में पइजी सघनि थियूं। हाणे डिवीजन पैदा थी सघे थी असां वटि। हिकिड़ा माण्हू चवंदा त बाबा जेके पीपल्स पार्टी आहे हामियूं चवंदा असां ख़तमु करायो, और छाजो बाबा धरणो उथो ठीकु आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा बाबा न अञा इहो ख़तमु थियो ई न आहे, तव्हां कीअं था असां ते ज़ोर भरियो त धरणो ख़तमु कयो। हिते डिवीजन पैदा थींदी, हिकिड़ो टकराव वारी सूरत हाल पैदा थींदी। मुंहिंजी राय त इहा आहे त हिन मामले खे सिंध जे माण्हुनि सां गॾिजी वेही हल करणु घुरिजे हा। हिन मामले ते इहो मामिलो सिंध जे माण्हुनि जे विच में वेही हल करणु घुरिजे हा, न के ऐवान में वेही इस्लामाबाद वारा त ठाहिनि था, उन्हनि खां असां चऊं था त बाबा जेको आहे सो हीउ न ठाहींदा, बसि हाणे थी वियो। मुंहिंजे ख़्याल में कची ॻाल्हि थींदी हाणे, हींअर मुबारकूं वसूल करणु ऐं हींअर इहो चवनि त हे न ठहंदा, केनाल ॻाल्हि कची थींदी। जे अगरि न ठहंदा ऐं मुबारकूं वसूल करण वारी ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजा जानी पोइ भला पोइ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सही ॻाल्हि। जॾहिं हाणे मिसाल हाल हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां चओ था दादा अरबाब तूं जेका ॻाल्हि करे थो इहा थींदी कोन, अब न थींदी त पोइ मूंखे लाइन ते वरितो छो अथई? सही ॻाल्हि आहे। त हे ॻाल्हि ठीकु आहे न, त पोइ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बसि ठीकु आहे, असां ईमान आंदो बाबा थी वियो। इन जो मतिलबु आहे त गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में इन जे करे खणींदा वञनि त अञा इहे केनाल कैंसिल न थिया आहिनि ऐं न ई इन्हनि जे कैंसिल थियण जो को सबूत आहे। ठीकु आहे अरबाब साहब, वॾी महिरबानी। अवां पंहिंजो नुक़्ता नज़र असांजे नाज़रीन जे साम्हूं रखियो। नाज़रीन सीनियर सहाफ़ी तजियानी ॻाल्हि अरबाब चांडियो साहब जी अवां तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जी जेकी मेजर डेवलपमेंट आहे उन ते पंहिंजो नुक़्ता नज़र अवां जे साम्हूं रखियो। वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ पाण बि हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के बे हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं वकीलनि जे रद्द अमल ते। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें वफ़ाक़ जेके हुआ सिंध जा ख़दशा उहे तस्लीम कया, ऐं गॾोगॾु जेको तकरारी कैनाल मामिलो हुयो उहो CCI में खणी वञण जो चयो वियो आहे। 2 मई ते जेको आहे उहो CCI जो इजलास रिथियल आहे, ऐं गॾियल राज़िबे ताईं कैनाल न ठहण ते इतफ़ाक़ थी वियो आहे वफ़ाक़ी हुकूमत में ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी के विच में। पर वकीलनि जे तरफ़ां जेको हिन वक़्तु रद्द अमल अचे पियो, बबुल बाईपास ते धरणो जारी आहे। कामू शहीद में भी जेको धरणो वकीलनि जे तरफ़ां लगाया वियो हो उहो धरणो जारी आहे। गॾोगॾु मलीर में जेको बिन कासिम लिंक रोड ते वकीलनि जो धरणो आहे उहो बि हिन वक़्तु जारी आहे, ऐं वकीलनि जो हिन वक़्त ताईं जेको मौक़िफ़ साम्हूं आयो आहे उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं नोटिफिकेशन जारी नथो थिए तेसीं ताईं असां इहो धरणो ख़तमु न कंदासीं। असां पहिरियां न नोटिफिकेशन जी लैंग्वेज चेक कंदासीं, उन खां बाद में असांजी जेकी कोर कमेटी आहे या जेकी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी आहे उन में इहे बाक़ाइदा जेको आहे अॻिते जो लाइ अमल तइ थींदो। ऐं वकीलनि अॼु टियों भेरो जेको आहे उहो हुकूमत खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे, जंहिंखां बाद में हुनजो इहो चवणु आहे त हू रेलवे ट्रैक ॾांहुं बि बंदि करण जो वञी सघनि था, ऐं गॾोगॾु ॿिया बि ऑप्शन्स हुननि वटि आहिनि। बाक़ी जेके मामला आहिनि उहे जेके वकील सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी आहे वकीलनि जी उन में तइ कया वेंदा। ॿिए पासे JUI बि जेको आहे सो एहतजाज जो ऐलान कयो आहे, ऐं
ख़बरूं ये भी आहिनि त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह राशिद महमूद सुमरो सां राब्तो कयो आहे, पर हुननि बि पंहिंजो जेको एहतजाज आहे उहो जारी रखण ते जेको आहे सो उहो वर्जायो आहे त हू पंहिंजो एहतजाज जेके आहिनि उहे जारी रखंदा। सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सखर में बि जलसो आहे। हाणे सूरत हाल केॾांहुं पई वञे, आख़िर वकील बिरादरी जो जेको धरणो आहे उहो केसीं ताईं जारी रहंदो, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि कराची बार जा सदर आमिर नवाज़ बड़ाइच साहब। आमिर साहब बहुत शुक्रिया, आपने प्रोग्राम के लिए वक्त दिया। आमिर साहब आपसे जानना चाहेंगे ये जो आज जो है वो डेवलपमेंट हुई है 6 कैनाल्स के हवाले से, अहम मेजर डेवलपमेंट है, तो वफाकी हुकूमत ने जो है वो अभी तो इतफाक़ कर लिया है कि वो जब तक वो मुश्तरका इस पे जो है वो कंसेंसस नहीं बनते तब तक ये कैनाल्स जो है वो नहीं बनेंगे। क्या आपका क्या रद्द अमल है इस पर? हम किसी भी तरीके के जो प्रेस कॉन्फ्रेंस है इस पे धरना खत्म नहीं करेंगे जब तक हमारे हाथ में नोटिफिकेशन नहीं दे दिया जाएगा कैनाल के रेलेवेंट, तब तक कोई भी जो चीजें वो खत्म नहीं होगी। हमने पहले कहा था जो नोटिफिकेशन लेंगे या ध्यान देंगे अपनी कदम धरना खत्म नहीं करेंगे। अच्छा आमिर भाई, आपसे किसी ने राब्ता किया है हुकूमती सतह पर इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद? जो है मुझे कॉल आई थी, लेकिन मैं देखता हूँ। अच्छा बड़ाइच साहब, आपका एक मुतालबा कारपोरेट फार्मिंग के हवाले से भी है, वो सूबाई सब्जेक्ट है, तो आपकी इस हवाले से जो हमारा मैंडेटरी है वो 6 कैनाल में रेलेवेंट है, बाकी कॉर्पोरेट हमारी है वो हमारी कमेटी जो भी होगा वो जाएगा। सही, तो ये जो आपके धरने इस वक्त जारी हैं मलीर में, आप कराची बार की तरफ से धरना जारी है जिसको मेजबानी मलीर बार कर रहा है, कम्मू शहीद में भी धरना जारी है, तो ये धरने बदस्तूर जारी रहेंगे? बिल्कुल जारी रहेंगे। ठीक है आमिर नवाज़ बड़ाइच साहब, बहुत शुक्रिया आपने प्रोग्राम के लिए वक्त दिया। नाज़रीन, आमिर नवाज़ बड़ाइच साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन वक़्तु हू धरणे में मौजूदु आहिनि जंहिंजे करे हुननि जो आवाज़ क्लियर न पियो अचे, पर हुननि जो जेको मौक़ुफ़ आहे उहो असां ते अची वियो आहे ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी न थींदो तेसीं ताईं हुननि जो धरणो जारी रहंदो। ऐं हुननि जेकी हीअ प्रेस कॉन्फ्रेंस हुई वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे जी उन्हनि खे जेको आहे उहो नाकाफ़ी करार ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु जेके वकीलनि जा धरणा आहिनि उहे जारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थियनि पिया, कॉल बरक़रार आहे ऐं इहो बि ॿुधाए पियो वञे त वकील बिरादरी तरफ़ां सॼी सिंध खे हिकु भेरो ॿीहर कॉल ॾिनी वई आहे त अवां सभु जेको आहे उहो बबुल्लो बाईपास ते अचो। ऐं कुझु वकील अॻवान जो इहो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त जेको कॉर्पोरेट फार्मिंग वारो मामिलो आहे उन ते बि जेको आहे सो उन्हनि जो आहे त इहो जेसिताईं कॉर्पोरेट फार्मिंग में जेके सिंध जे अंदरि ज़मीनूं ॾिनी वयूं हुयूं उहे जेसिताईं वापसि नथियूं थियनि तेसीं ताईं उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। उन ते बि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल हले पई ऐं उन ते बि हू पंहिंजो रद्द अमल ॾियनि पिया। आमिर नवाज़ बड़ाइच साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी नाज़रीन, धरणो वकील अॻवाननि जो जारी आहे, बबुल्लो में बि, कम्मू शहीद में बि, मलीर जेको बिन कासिम लिंक रोड आहे उन ते बि जेको आहे सो धरणो जारी आहे। हिते प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे पुॼाणी ते इजाज़त अलाह के पान।